असां होशू असां हेमू असां ई रूपला आहियूं असां ललकार ॾाहर जी वॾे जा हौसला आहियूं सजायो जेल थाणा भल अज़म पंहिंजा अटल रहंदा। ही अॼोको एहतजाज अली मोहम्मद शेख ॻोठ जे आॾो ऐं दिलदार उमराणी ॻोठ जे आॾो असांजे करण जो मक़सदु इहो आहे। असांजे हिन इलाइक़े जो टाउन चेयरमैन लाला अब्दुल रहीम अफ़गानी आहे, जंहिंजो NIC बि अफ़गानी आहे। पहिरीं ॻाल्हि त हिन रियासत जो हींअर जेको सिस्टम हले थो अफ़गाननि खे कढण जो, उन में जंहिं नादरा वारनि NIC अफ़गाननि जा ठाहिया आहिनि उन्हनि जे मथां बि को बि माना रद्द अमल कोन्हे, उन्हनि खे छूट ॾिनी वई आहे। ॿियो लाला टाउन जो चेयरमैन आहे जेको अफ़गानी आहे, जंहिंजो NIC बि जाली आहे ऐं तस्दीक थी आहे नादरा खां त जाली NIC अथसि। उहो असांजे इलाइक़े में हिन सिंधी बरोच पोरेतनि माण्हुनि खे सरेआम 20 खां 25 40 माण्हू गुंडा जेके हज़ार रुपए ॾियाड़ी ते माण्हू छॾियल, जंहिंजी अॻुवाणी ज़ीशान पंजाबी करे थो, उहे सरेआम अचनि था ॾींहुं ॾिठे जो एनक्रोचमेंट जे नाले ते। जेके बि असांजा सिंधी पोरियत आहिनि, जेके मज़दूर माण्हू आहिनि, उन्हनि जे मथां अचे तशद्दुद कनि था, डंडनि जी वसकार कनि था, उन्हनि जूं केबिनूं, उन्हनि जा मुर्गी जा ठिया, उन्हनि जा हल्का फुल्का कारोबार भञी खणी मस्दान में टाउन में रखनि था। वरी अगरि को उन्हनि पोरियतनि मां वञे थो टाउन में त उन्हनि खे चवनि था त पहिरियां तव्हां असांखे 20,000 रुपया ॾियो, पोइ असां तव्हांखे हेठि तव्हांजा केबिनूं ऐं तव्हांजा ठिया ॾींदासीं। इते बि भत्तो शेम। असां इन ॻाल्हि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। इन अमल खां असां हिन जे ख़िलाफ़ आहियूं। असां इन अमल जे लाइ अॼु हे एहतजाज कयो आहे, पुरअमन एहतजाज कयो आहे, आल पार्टीज़ का एहतजाज आहे। उन खां पोइ वरी पुलिस जी गुंडागर्दी, पुलिस छा कयो आहे, बग़ैर कंहिं तस्दीक जे, हालांकि हिननि जा 40-50 गुंडा आया हिन इस्लामाबाद खां वठी कुलाड़ा चौक ताईं, जेके बि पोरियत माण्हू वेठा आहिनि उन्हनि जे मथां तशद्दुद कयो आहे हिननि जे माण्हुनि। वरी ॿिए ॾींहं ते FIR पुलिस कई आहे सिंधी पोरियतनि जे मथां। शेम। असां इन जे मथां बि सख़्तु लफ़्ज़नि जी मज़म्मत कयूं था ऐं असां पुरज़ोर मुतालिबो कयूं था सिंध हुकूमत खां ऐं आला इदारनि खां, हिन पुलिस जे जेकी इहा रट आहे इहा सिधी कई वञे। असांजे सिंधी माण्हुनि, सिंधी पोरियतनि जे मथां जेको ही कूड़ी FIR कई वई आहे, कल्ह जी तारीख़ में उहा FIR ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में असां GSN क़ौमी महाज़ जे तरफ़ां जल्द वॾे एहतजाज जो ऐलान कंदासीं। उन खां अलावा ही सॼी पोरियत मज़दूर कम्यूनिटी असां सां गॾु आहे। उन में तोड़े पंजाबी हुजे, पख्तून हुजे या कंहिं बि मसलक सां तालुक़ु रखण वारो हुजे, हे मज़दूर सभु असां सां गॾु आहिनि। असां पाण मज़लूम आहियूं ऐं असां मज़लूमनि सां गॾु आहियूं। पंहिंजा कुझु वाठा रखिया आहिनि, जेके माण्हू ॾियाड़ी वारा रखिया अथई, 1000 रुपए ॾियाड़ी ते 30 माण्हू पालिया अथई अलॻि। उन खां बाद उनजो सरबराही जो हिकिड़ो इंचार्ज कयो अथई ज़ीशान मौलवी, जो कि पाण खे राजा या पंजाबी सॾाईंदो आहे। उहो छा थो करे, दुकान वारनि खां, होटल वारनि खां सरेआम भत्तो थो घुरे, पैसा थो घुरे। जेको नथो ॾिएसि उनजा दुकान जा शटर थो बने, उनजा दरवाज़ा थो बने, उन्हनि जूं कुर्सियूं थो बने, उन जूं कुर्सियूं खणी टाउन में वञी खपावे थो पियो। असां इहो मुतालबो आहे जो इहो टाउन चेयरमैन जा भत्ता खिरियूं, इहे गुंडागर्दियूं केतिरे तक बर्दाश्त कयूं। ऐं पुलिस बि इन्हनि खे सपोर्ट थी करे, छो थी करे सिंध पुलिस इन्हनि खे सपोर्ट। तव्हां असांखे भत्ता बि वठो, असांजे मथां FIR बि कयो, असांजा माण्हू बि कुटियो, असांजा माण्हू बि बदिरायो, छो असां लावारिस सिंधूं जा, असां सिंधी क़ौम लावारिस कोन हूंदो आहे। बाक़ी इहो लाला रहीम सां बि असांजो इन पुलिस वारनि सां बि आहे, इहे जेको ज़्यादती थो करावे। मुला इंचार्ज रखियो अथऊं गुंडनि जो, हिकिड़ो गुंडो रखियो अथऊं जेको अची माण्हुनि खे धक थो हणे। नथो ॾिसे को ॿार, नथो ॾिसे को नंढो, नथो ॾिसे को अछी ॾाढ़ी वारो, उनखे कुटनि था, मारनि था, धक हणनि था। जेको पैसा ॾेवे उहो दुकान हलावे, जेको पैसा ॾेवे उहे कुर्सियूं रोड ते रखियूं वेठो हुजे, जेको न ॾेवे उन जूं कुर्सियूं टाउन में पयूं आहिनि, उनजा मंजा टाउन में पिया आहिनि, उनजा बर्तन जेके होटल वारनि जा, दुकान जा सामान, कणिक जा, चांवरनि जा, खंडनि जा बोरा टाउन में पिया आहिनि, उते खपावनि था पिया। असांजो मुतालबो आहे सिंध पुलिस सां, IG सिंध, DIG ईस्ट सां, जो हिन माण्हू खे रोकियो वञे। सरेआम भत्तो थो घुरे असां खां, असां वटि भत्तो ॾियण वारो न आहे। सिर ॾींदासींसि मारे, असां सिर ॾींदासीं पंहिंजो रोड ते पाण खे विछाए सुम्ही पवंदासीं, बाक़ी भत्तो कोन ॾींदासीं। लाला रहीम जो भत्तो खोरी बंदि कंदासीं।